कांधड़ा इतिहाद वेलफेयर एसोसिएशन सिंध जी गरजानी नायब सदर फ़कीर अलवरायो कांधड़ो जे निगरानी में इतिहाद जे ऑफिस रोड़ीअ में इतिहाद जे सदर वडेरे शाहनवाज़ कांधड़ो जे सदारत में थी गुज़री। गरजानी की शुरुआत तिलावत कलाम पाक सां कई वई। गरजानी में हेठियां उहदेदार शामिल रहा। सदर वडेरो शाहनवाज़ कांधड़ो, सीनियर नायब सदर एडवोकेट इनायतुल्लाह कांधड़ो, नायब सदर फ़कीर अलवरायो कांधड़ो, जॉइंट सेक्रेटरी GM कांधड़ो, खजांची वसीम अहमद कांधड़ो ऐं ऑफिस सेक्रेटरी एडवोकेट रियाज़ हुसैन कांधड़ो। तॾहिं त हिन मौक़े ते ही एजेंटाऊं रखियूं वयूं। सरपरस्त आला ऐं सरवाण बहाल करणु, जनरल सेक्रेटरी ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी ऐं प्रेस सेक्रेटरी ऐं ॿियनि उहिदनि में रदोबदल करणु, इतिहाद के रजिस्टर्ड कराइणु, मंशूर जोड़णु, पूरी सिंध में यूनिट साज़ी करणु ऐं तेसिताईं बाडीअ खे रहणु। इन मौक़े ते मुतफ़िक़ा राय सां ही फ़ैसिला कया विया त जंहिंमें सरपरस्त आला अमीर हुसैन कांधड़ो खे मुक़ररु कयो वियो ऐं जनरल सेक्रेटरी फैज़ अहमद कांधड़ो ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट रियाज़ हुसैन कांधड़ो ऐं प्रेस सेक्रेटरी एडवोकेट ग़ुलाम अल्लाह कांधड़ो ऐं ऑफिस सेक्रेटरी शाहिद इक़बाल कांधड़ो जन खे मुक़ररु कयो वियो। कांधड़ा इतिहाद वेलफेयर एसोसिएशन सिंध जी मरकज़ी बाडीअ जा उहिदेदार हाणे ही आहिनि: सदर वडेरो शाहनवाज़ कांधड़ो, सीनियर नायब सदर एडवोकेट इनायतुल्लाह कांधड़ो, नायब सदर फ़कीर अलवरायो कांधड़ो, जनरल सेक्रेटरी फैज़ अहमद कांधड़ो, डिप्टी जनरल सेक्रेटरी एडवोकेट रियाज़ हुसैन कांधड़ो, जॉइंट सेक्रेटरी GM कांधड़ो, खजांची वसीम अहमद कांधड़ो, प्रेस सेक्रेटरी एडवोकेट ग़ुलाम अल्लाह कांधड़ो ऐं ऑफिस सेक्रेटरी शाहिद इक़बाल कांधड़ो। जॾहिं त मुतफ़िक़ा राय सां इहो बि फ़ैसिलो कयो वियो त कांधड़ा इतिहाद खे रजिस्टर्ड कराइणु ऐं इतिहाद जो मंशूर जोड़ाइणु ऐं जेसिताईं पूरी सिंध में यूनिट साज़ी कई वेंदी तेसिताईं